मुझो नालो आसीस लगारी है और सिंध यूनिवर्सिटी जे सोशलॉजी डिपार्टमेंट में पढ़ा पियो समाजात जो शागिर्द आहियां 2013 खां वठी कॉम्प्रेस सियासत जो हिस्सो आहियां। सिंध जे जेके बि मसला आहिनि हणनी मसलनि खे सम्झंदो आहियां त हल सिर्फ़ु सियासत सां करे सघिजे थो ऐं सियासत ई उन्हनि मसलनि जो हल आहे। SUP असांजी मदर विंग आहे सिंध यूनाइटेड पार्टी, उनजी जेका ज़ैली फ्रंट आहे स्टूडेंट फेडरेशन आहे ऐं उन में जेको आहे मौजूदा वक़्त में चीफ ऑर्गेनाइज़र तौरु कमु कयां पियो। शागिर्द मज़ाहिमत शागिर्दनि में अॼु बि मौजूदु आहे ऐं माज़ीअ में बि माज़ीअ में खोड़ सारा वाक़िया आहिनि, पर माज़ीअ में शागिर्द खे थोरी घणी सियासी आज़ादी हूंदी हुई। हाणे उनखां सियासी आज़ादी मुकमल तौर ते खसी वई आहे। प्रोटेस्ट कंदा आहियूं इदारे अंदरि असीं त असांखे साफ़ु पाणी जो पीअण जो त इंतिज़ामिया बग़ावत जो FIR कराए छॾींदी आहे। हाणे पाणी घुरण ते बग़ावत जो FIR थियनि ऐं को बि अगरि असां को प्रोटेस्ट कयूं या का बि पंहिंजी डिमांड्स हक़नि जी ॻाल्हि कयूं त असांखे जेको आहे ॾिना वेंदा आहिनि, शोकास ॾिना वेंदा आहिनि, घुरायो वेंदो आहे, फैमिली ॾे कॉल कई वेंदी आहे, उनखे चयो वेंदो आहे वाह सियासत ख़राबु महिल आहे, तव्हांजा पुट न कनि ऐं तव्हां उन्हनि खे सियासत न करणु घुरिजे। अहिड़े क़िस्म जो जेको हिकिड़ो सॼो माहौल क्रिएट कयो आहे, हिकिड़ो माहौल जोड़ियो वियो आहे। इन करे असांजो जेको आम माण्हू आहे या जेको शागिर्द आहे उहो सोचे थो त सियासत को वाक़ई ख़राबु महिल आहे, सिर्फ़ु ख़राबु माण्हू सियासत करे था सघनि, पर जेको उन सां मसइलो थियो पियो उहो मुकमल तौर ते सियासी हूंदो आहे। जेके बि उन्हनि जा अॻियां मसइला पेश अचनि पिया उहे सभु उन्हनि जा सियासी आहिनि, सियासी तौर ते हल थी सघनि था या असीं सियासत खे ऑन कयूं था। असीं जेके इदारे में वेही करे ऐं हींअर यूनिवर्सिटीअ में पढ़ा पियो ऐं उनजो हिसो आहे यूनिवर्सिटीअ जो, असीं ऑन कयूं पिया, असीं नारनि खे बि ऑन कयूं पिया, जेके असांजा क़ौमी हीरोज़ आहिनि असीं उनखे ऑन कयूं पिया। जिथे शागिर्दनि जा आहे ॾींहं लाश ॾिना वञनि, हाणे इरफान जोतोई जो ॾाढो हिकिड़ो वेझो ई वाक़ियो आहे त इरफान जोतोई खे उतां खां खणी करे हॉस्टल मां वरी उनजी डेथ बॉडी ॾिनी वई। त अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया थियनि था उन मां शागिर्द हिसजे पियो, डिॼे पियो, फैमिली प्रेशर पाए, उन सां खोड़ सारा मसइला आहिनि ऐं मुकमल तौर ते उन खां सियासी आज़ादी बि खसी वई आहे। सो आउं सम्झां थो जेतिरो इन शइ खे हीअ दॿाइणु चाहिनि था इहो एॾो वॾो धमाको ॾेई उथंदो ऐं इनखे बर्दाश्त न करे सघंदा। तव्हां ॾिसंदो कॾहिं इन्हनि मशाल ख़ान जेको आहे सो उहो क़तल थी थो वञे, कॾहिं हयात बलोच खे केरु मारे थो छॾे। सो शागिर्दनि जी हिननि माना डेफिनेशन इहा सम्झी आहे शागिर्द माना ख़राबु अमल कंदो आहे, को सियासत एॾो ख़राबु आहे माना उनखे करण ई न घुरिजे। इन लाइ अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया थियनि था त आउं सम्झां थो त हिकिड़े उते यूनियन ते बंदिश वॾे वक़्त खां हुई, पर शागिर्द खे सियासी आज़ादी थोरी घणी हूंदी हुई, जेको नारा पढ़ंदो हुयो ऐं सियासत बि कंदो हो, पर मौजूदा वक़्त में 2014 खां वठी करे मुकमल तौर ते सियासी आज़ादी खसी वई आहे। शागिर्द हाणे जीअं जेम्स सर खे पढ़े पियो, आरी सर खे पढ़े पियो, दुनिया मुख़्तलिफ़ फ़िलासफ़र आहिनि उन्हनि खे पढ़े पियो, अॼु शागिर्द लेनिन खे पढ़े पियो, मार्क्स खे पढ़े पियो, पर असां जेको क़ौमी मसइलो आहे त उन ते आउं सम्झां थो सिंध जो जेको शागिर्द आहे जेम्स खे ॾाढो संजीदगीअ सां पढ़ी करे संजीदगीअ सां सोचे पियो उन क़ौमी मसइले ते, ऐं हिकिड़ो वॾो हल्को आहे शागिर्दनि जो जेको जेम्स खे पढ़े पियो ऐं इन तसलसल खे अञा वधंदे पियो ॾिसां, घटिजंदे न पियो ॾिसां। नर्सरीज़ जेके आहिनि असां जूं उन ते सियासी आज़ादी असांखे मिले कोन पई ऐं उतां ई माण्हू सिखंदो आहे त किरायो जेको आहे उहो पंहिंजे खीसे मां ॾियणो आहे, प्रेस क्लब ते वञिणो आहे, एहतिजाज करिणो आहे, हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे, उन मां तयारु थींदो आहे सॼो हिकिड़ो शागिर्द। ऐं आउं सम्झां थो जेको इदारनि अंदरि सियासत कंदो आहे, तालीमी इदारनि अंदरि सियासत कंदो आहे त पोइ उहो उन मुल्क जूं वाॻूं संभालण जे लाइक़ु हूंदो आहे। सो ईअं ई माज़ीअ में हिकिड़ो वॾो हल्को आहे असां वटि जेको लीडरनि जो आहे, मौजूदा वक़्त में असांजा लीडर आहिनि ऐं उहे सभु हितां पची तयारु थियल आहिनि। हाणे सियासी आज़ादी आहे कोन त शागिर्द खे उहा मिले कोन थी सियासी आज़ादी। सो इन ई करे आउं सम्झां थो त वाक़ई किथे न किथे इहो असां वटि घटि आहे ऐं त असां वटि माना हिन रियासत जो इहो आहे त बाबा हितां लीडरशिप तयार ई न थिए। हिते जेका हुकूमत अंदरि खोड़ सारा अहिड़ा लीडर वेठा आहिनि जेके ख़ुदि पाण उहे स्टूडेंट पॉलिटिक्स जी पैदावार आहिनि, पर हू कॾहिं बि असेंबलीअ फ्लोर ते वञी नथा ॻाल्हाइनि त बाबा असांखे शागिर्द खे सियासी आज़ादी ॾिनी वञे। हर स्टाफ जी यूनियन आहे, माना उस्तादनि जी पंहिंजी आहे, ड्राइवरनि जी पंहिंजी आहे ऐं पटे वारनि जी पंहिंजी आहे, पर शागिर्द यूनियन ते बंदिश आहे। हाणे शागिर्द सां जेकॾहिं मसइलो थिए त हू काॾे त वञे, केॾे दाग खणी वञे। माना असां सां नंढिड़ो मसइलो थिए असीं वरी वॾा प्रोटेस्ट कयूं, एहतिजाज कयूं, असांजी फीस वधाई वेंदी आहे, असांखां पुछा न आहे कयूं वेंदो, छो त असांजी यूनियन ते पाबंदी आहे, असांजो आवाज़ु दॿियल आहे, असीं उन प्लेटफॉर्म ते वञी नथा ॻाल्हाए सघूं। सो अहिड़े क़िस्म जूं जेके शयूं आहिनि असांजा जेके बि हक़ आहिनि बुनियादी तौर ते असांखे उहे ई न पिया ॾिना वञनि ऐं उहे असांखे न मिलंदा त असीं रड़ियूं बि कंदासीं। हाणे हिननि खे ख़बर आहे जेकॾहिं हिननि शागिर्दनि वटि यूनियन हूंदी त हिननि जा जेके बि अच्छा कर आहिनि उहे असीं सभु ज़ाहिर कंदासीं। हींअर बि असीं सम्झूं पिया, हींअर बि असांजे साम्हूं चिटा ऐं वाज़े आहिनि
पर इन्हनि यूनियन ते पाबंदी इन करे ईअं आहे जो हुननि जे आवाज़ खे हिते दॿाए सघिजे। सो कॾहिं बि हीअ रियासत या हीअ जेके बि हुकूमतूं आहिनि या हीअ जेका बि हिकिड़ो नेटवर्क आहे सॼो जेको गॾियल तौर ते शागिर्द खे दॿाइणु चाहे थो, उहो कॾहिं बि शागिर्द खे नथो दॿाए सघे ऐं शागिर्द रेज़िस्ट कयो आहे हमेशह कंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।